अस्सलाम वालेकुम दोस्तों, जियां त मां आहियां ज़ाहिद अली तहीम, तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे लॾो पाड़े जे ड्रामे जे बारे में कुझु ॿुधाइण वारो आहियां। उन खां पहिरियां जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त लॾो पाड़े ते ड्रामो तव्हां पोएं हफ़्ते वारियूं सॼियूं क़िस्तूं मुकमल ॾिठियूं हूंदियूं त उनमें छा थियो, किरड़ सां छा हालत थी, इहो मां तव्हांखे पोइ वीडियो में ॿुधायो त अचण वारी क़िस्तनि में किरड़ सां छा हालत थींदी। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में इहो टॉपिक आहे त सख़्तु मुक़ाबिलो हली रहियो आहे हिकु पग ते, यानी ॾाड़ू ख़ान जी पग ते मुक़ाबिलो हली रहियो आहे त होॾां अंब ऐं होॾां माई सुहागण ऐं होॾां माई निगस्त जेकी चवे थी मां भुतारण थिया ऐं माई सुहागण चए थी त मां भुतारण थिया ऐं होॾां अंब चवे थो त मां भोतार थिया। इहो सख़्तु मुक़ाबिलो हले थो त इन जे बारे में मां अॼु तव्हां खां हिकिड़ो सुवाल कयां थो। दोस्तों, इन्हनि जे बारे में तव्हां मूंखे ॿुधायो, इन्हनि टिननि मां केरु भोतार थींदो ऐं केरु भोतारण थींदी। इहो मूंखे कॉमेंट्स में ज़रूरु जवाबु ॾींदा। दोस्तों, इहो मां तव्हां खां हिकिड़ो सुवाल पुछी रहियो आहियां। दोस्तों, अॼु जी नंढड़ी वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो, चैनल के सब्सक्राइब कयो, कमेंट जरूर कजो। मेहरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे खुश रखे, सलामत रखे।